नाज़रीन, हिन शदीद गर्मी में ॿियनि जानदारनि जीअं पखी बि पाणी फुड़े जी ॻोल्हा में हूंदा आहिनि। हिननि पखियुनि जो ख़्यालु कीअं रखी सघिजे थो, ॾिसूं था इरफान अली बुखियो जी रिपोर्ट। तसवर कयो कंहिं ॾींहुं घर खां ॿाहिरि निकिरिजे ऐं ही सुहिणा मासूम पखीअड़ा ॾिसण लाइ न मिलनि त ज़िंदगी कीअं लॻंदी। त पोइ ही पखी बि ध्यानु मोहबत ऐं अहसास जा घुरिजाऊ आहिनि। हिन वक़्तु जॾहिं सिंध में पाणीअ जी शदीद खोट आहे त ॿियनि जानदारनि जीअं हिननि पखियुनि लाइ उञ उझाइणु वॾो मसइलो बणियलु आहे। ही पखी हिन शदीद गर्मीअ में पंहिंजा थधा छांवरा छॾियो पाणी फुड़े जी ॻोल्हा में हूंदा आहिनि। पर हिन नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में हिननि जी ॻणती केरु थो करे सवाइ दर्द रखंदड़ कुझु माण्हुनि जे। तक़रीबन डेली असीं माना ॾींदा आहियूं पाणी दाणो, ॿियो वटि घर बि ॾींदा आहियूं, हिते बि ॾींदा आहियूं अलॻि। ईअं त गुज़रण थींदो बिल्कुलु ॾेई पियो वेंदा आहियूं। मां पाण डॉक्टर आहियां, डेली वेंदा आहियूं, पर डेली तकरीबन ॾींदा आहियूं। आप इनको वक्त पे पानी दें, दाना पानी करें तो ये कि सही रहते हैं। अगर आप वक्त पे इनका ख्याल नहीं करेंगे जैसे इंसान है, कोई 50 का डालते, कोई 100 का डालते, कोई 200 का डालता है। हम भी खुद बिस्मिल्लाह करके पहला हम दाना डाल के, क्यों सुबह सवेरा अंधेरा है, हम उसको दाना डालते हैं अल्लाह के नाम पे। सब लोग इधर ही आते, दूर दूर से दाना लेके आते, उसको डालते, पानी डालते, लोग का सफाई करते हैं इनके लिए। हर आदमी अपना कोशिश करते हैं, इनका खिदमत करते। डॉक्टर लिवाज़ा पाण सिविल अस्पताल हैदराबाद में हाउस ऑफिसर, पखियुनि लाइ रोज़ दाणे पाणीअ जो बिलो करणु संदसि किरत। चवे थी जेकॾहिं पंहिंजी दिलि ख़ुशि करणु चाहियो था त हिननि मासूमनि खे ख़ुशि कयो। ही पखीअड़ा ॾाढियूं दुआऊं ॾींदा आहिनि। बेसिकली तव्हां ॾिसी सघो था असां वटि हिते केॾा सारा बरंदा आहिनि हिते जेके पोयां आहिनि, ऐं जहिड़ी गर्मी लॻी पई आहे असांखे घुरिजे कि जेतिरो जेका थी सघे थोरो पाणी, थोरो दाणो वठी हिते ॾियणु घुरिजे। इन सां छा थींदो आहे, न सिर्फ़ु तव्हांजे घर में रोज़ी बरकत में इज़ाफ़ो थींदो आहे, पर बल्कि तव्हांजे घर में ख़ुशहाली बि ईंदी आहे। सुठो थी सघे थो ही असां वांगुरु जानदार आहिनि, ख़ुदा जी कुदरत आहे। थी सघे जेतिरो बि न सिर्फ़ु परिंदा पर जेतिरा बि असां वटि जानवर आहिनि, ॿाहिरि डॉग्स आहिनि, स्ट्रे डॉग्स आहिनि, ॿिलियूं आहिनि, थी सघे थोरो थोरो पंहिंजे घर जे ॿाहिरां थोरो पाणी जो मटको भरी पाणी रखो, थोरो दाणो रखो, कुझु परिंदनि लाइ रखो, कुझु ॿिलियुनि लाइ रखो, त इन सां ॿियो कुझु कोन थींदो। वीचारा उहे बि जानदार आहिनि, त इन सां नेमतूं वधनि थियूं, घर में ख़ुशहाली वधे थी। गुतियल आबादी वारो शहर हैदराबाद, जिते माण्हुनि जी खाद खुराक लाइ किरियाने जा अणगणिया दुकान, होटलूं ऐं बिरयानीअ जा ठेला, पर हिननि मासूम पखियुनि जी खाद खुराक लाइ बसि शहर जे कुझु ई चौकनि चौदगियुनि ते दाणो उछलियल नज़र ईंदो आहे। कोशिश तो ये करें कि जो परिंदे आते हैं इनका कोई ख्याल नहीं करता है, अल्लाह ही है इनका, और ये अल्लाह की मखलूक है। हमको चाहिए कि हम अपने घरों पे दाना पानी भी रखें और कोई परिंदा गुजरता हुआ खा पी के जाए और दुआ अजर दे के जाए आपको। बसि ॻाल्हि इते ई खुटाइजे थी त ॿियो न त पंहिंजी दिलि जे सुकून लाइ ई सही हिननि मासूम पखीअड़नि लाइ घर जी छित ते, घिटीअ जी कुंड में या कंहिं ॿी जाइ ते पाणीअ जी पाट भरे रखो। ॿियनि जानदारनि जीअं हिननि खे बि रोज़ी रब ॾिए थो, बसि इंसान खे वसीलो बणिजणु घुरिजे। ही प्यार जा पखीअड़ा ज़िंदगीअ जी सूंहं ऐं दिलि जो सुकून आहिनि। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।